कर रहे आहियूं त ख़ैरपुर इकोनॉमिक ज़ोन थाणे जी हद जुमे ॻोठ में हथियारबंदनि फायरिंग करे हिकु ॼणे खे क़तलु करे छॾियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हथियारबंदनि जी फायरिंग में शामिल फुलपोटो मारिजी वियो ऐं 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं हिन इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त ख़ैरपुर इकोनॉमिक ज़ोन थाणे जी हद जुमे ॻोठ में हथियारबंदनि फायरिंग करे हिकु ॼणे खे क़तलु करे छॾियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हथियारबंदनि जी फायरिंग में शामिल फुलपोटो मारिजी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो। अफ़सोसनाक ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त ख़ैरपुर इकोनॉमिक ज़ोन थाणे जी हद जुमे ॻोठ में हथियारबंदनि फायरिंग करे हिकु ॼणे खे क़तलु करे छॾियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हथियारबंदनि जी फायरिंग में शामिल फुलपोटो मारिजी वियो ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे ख़ैरपुर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अली जाफ़री। जी अली, फायरिंग थी आहे, फायरिंग बाबति आगाह कजो। जी बिल्कुल। जी बिल्कुल। इकोनॉमिक मालूम फायरिंग थी आहे जंहिंमें हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। 3 ॼणा जेका ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿुधाए पियो आहे त जुमो ॻोठ में गुज़िरियल राति देरि सां जदीद हथियारनि सां अंदाज़नि जेको आहे फायरिंग थी आहे, जंहिं जे नतीजे में फुलपोटा बिरादरी जा 3 माण्हू जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो जेको आहे क़तल थी वियो आहे, जंहिंजी सुञाणप शमीर फुलपोटो जेको आहे तौरु कई वई आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ख़ैरपुर जेको आहे पुलिस पारां मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी जे वारसनि जो चवणु आहे त हमिलो करणु धाड़ियल ॿुधाए पियो वञे त मुबैना को रहीम बख़्श फुलपोटो ऐं संदसि साथियुनि जेको आहे ही जेको आहे हमिलो करायो आहे। हुननि जो चवणु आहे त धाड़ियल रहीम बख़्श फुलपोटो अॻु बि असांजा केतिरा ई जेके आहिनि माण्हू उहे क़तल करे चुको आहे। हलंदड़ फायरिंग दौरान मौजूदा जेको आहे ASI मुमताज़ दस्ती टीम इंचार्ज जेको आहे मोबाइल ते बि जेको आहे पिणु जेको आहे फायरिंग थी आहे, जंहिंजे नतीजे में मोबाइल जे जेको आहे इंजन मुकमल तौर ते जेको आहे उहा ख़तमु थी वई आहे। इलाइक़ो जेको आहे एहलकार जेके हुआ मोबाइल अंदरि उहे मौजूदाना तौरु जेको आहे बची विया। हिन वक़्तु ख़ैरपुर ज़िले जी मुकमल जेका पुलिस आहे उहा जुमे ॻोठ लाइ जेको आहे रवानी थी चुकी आहे। हिन वक़्तु ताईं बि जेको आहे ख़ौफ़ सूरत हाल जेको आहे इलाइक़े में छाइल आहे। जी।